नाज़रीन मोरो मां ख़बर ॾींदा हलूं। दरिया सिंध में पानी जो बहरान नंढे पैमाने ते पैदावार करण जी अक थी। अहिड़ो इज़हार मोरो में इंजीनियर जी हिकु गॾिजाणी में कयो वियो। वधीक मालूमात वठूं था मोरो मां अमल न्यूज़ जे नुमाइंदे आफ्ताब सुमरो खां। जी आफ्ताब। जी, दरियाई सिंध में पानी जो बहरान सबब क़हत साली जी थी सके तो 25,000 क्यूसेक पानी मौजूद है जेको पीने के इस्तेमाल जो है। डैमन में पानी ना है, दरिया में वहंदड़ पानी कटरन जो है। आबादगार हिन साल नंढे पैमाने ते फसल कन त जीअं पानी जी बचत थी सके। अहिड़नि ख्यालनि जो इज़हार चीफ इंजीनियर आपाशी सखर सैयद सरदार अली शाह रोड़ी कैनाल जी विज़िट दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। इन वधीक चयो त हिन वक़्तु दरियाए सिंध में पानी 2 लख क्यूसेक हुअणु खपे हा, मगर 25,000 क्यूसेक पानी हलंदड़ आहे जेको न हुअण जे बराबरि आहे, जॾहिं त डैमन में पानी स्टोर नाहे कयो वियो, जंहिं सबब हिन साल पानी जो मसइलो पैदा थियण जो ख़तरो आहे। इन मौक़े ते सुप्रीडेंट इंजीनियर ज़हीर मेमन, एक्शन रोड़ी डिवीज़न मोरो, इफ्तिखार लांगा, एसडीओ मोरो मोहम्मद सलेमान मेमन पिण साण गॾु हुआ। वॾी महिरबानी आफ्ताब तफ़सील ॾियण जी।